नाले वाले शायर अदीब ऐं कालिम निगार मक़सूद गुल जी 5 वर्सी तकरीब कराची प्रेस क्लब में मल्हाई वई। तकरीब जी सदारत नाम्यारे लेखक शायर ऐं साफ़ी यूसुफ शाहीन कई, जॾहिं त मुख्य मेहमाननि में डॉक्टर फमीदा हुसैन, अल्ताफ़ हसीम, नसीर एजाज शामिल हुआ। मेज़बान नाले वारो शायर ऐं लेखक यासिर काज़ी हो, जंहिं प्रोग्राम जी कंपरिंग पिण कई। तकरीब में अदीबनि, शाइरनि, लेखकनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि ऐं कलमकारनि जो चवणो हो त मक़सूद गुल जो कलमी पुरो तमामु घणो हो। हुन सच सरमस्त जे रिसाले जो उर्दू तर्जुमो कयो ऐं पंहिंजे दौर जो तमामु वॾो शाइर, कालिम निगार ऐं बहितरीन नक़ाद पिणु हो। काज़ी साहब असां सां वास्ते में इन करे बि घणो रहियो जो काज़ी साहब सचल जो हिकिड़ो निहायत ई वॾो अक़ीदतमंद ऐं पांधीअड़ो हो। असां ॿिए हंधि किथे मिलूं न मिलूं, नए दरे रते दरे लाड़काणे ख़ैरपुर में किथे मिलूं या न मिलूं, पर असां हर साल सचल साईं जे कॉन्फ्रेंस में ज़रूरु मिलंदा हुआसीं या हामी साहब जे अदबी मेड़ाकनि में असांजी मुलाक़ात ज़रूरु थींदी। ॿाराणे अदब खां वठी ऐं मुतरजिम रहियो, कॉलमिस्ट रहियो। साईं जी वॾी महिनत आहे सिंधी अदब में, ऐं असां त हुनखे जॾहिं पंहिंजे बालकपणे खां वठी साईं खे पढ़ंदा आया आहियूं। जॾहिं ॿाराणा जे ॿोल हुन लिखंदा हुआ ॿारहंनि किताबनि में, रिसालनि में, साईं जा नज़्म, साईं जा जेके गीत आहिनि उहे रेडियो खां वठी टेलीविज़न ऐं रिसालनि में ॾाढा मक़बूल ऐं आम रहिया। उन खां पोइ साईं त असांखे माना बचपन खां ई वठी असीं उन खां मानूस रहिया आहियूं। मां सम्झां थो त संदन शाइरी ते जेको आहे उहो साईं उस्ताद हामी जो पाछो नज़र अचे थो, ऐं हामी साहब वटि शायदि उन्हनि सिख्या बि वरिती हूंदी। ऐं जेको आहे उन्हनि जी शाइरी हिकिड़ी ग़ैर रवायती शाइरी आहे, जंहिंमें जेकॾहिं तव्हां बेहैसियत सिंध परस्त ॾिसंदव त सिंध जो ओलड़ो बि नज़र अचे थो, जेकॾहिं बेहैसियत इंसान ॾिसंदव त इंसान जो बि दर्द नज़र अचे थो, ऐं जेकॾहिं वरी उनखे बेतौर आशिक़ ॾिसंदव त मोहबत जो इज़हार बि नज़र अचे थो। उहो मां सम्झां थो त कमाल जा शाइर हुया ऐं कमाल जा इंसान हुया। हिन वक़्तु तक़रीब जे मेज़बान यासिर काज़ी मक़सूद गुल जी हयातीअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते रोशनी विझंदे आयल महिमाननि जा थोरा पिणु मञिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।